अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, हाँ यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल। कहाणियूं लेखक गफ़ूर मेमण। छपाईंदड़ मशल एकेडमी कराची सिंध। छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। किस्त एक ही ऐं आख़िरी। कहाणी ख़ूबसूरत फ़रेब। न तूं ख़ूबसूरत आहीं, ख़ुदा जो कसम हसीन आहीं। सागर संदसि ज़ाल जे वेझो वञी वेठो, जेका वारनि खे फणी ॾेई रही हुई ऐं मुंहुं ठाहे हर हर चई रही हुई, तूं कूड़ो आहीं। सागर संदसि वारनि में आङुरियूं फेराए मुंहं में चिताए निहारियो ऐं चयाईंसि, शानी, मुंहिंजी ज़िंदगीअ में बि का बि औरत नाहे। तुंहिंजे ख़ूबसूरत पनखड़ियुनि जहिड़नि चपनि खां पोइ दंग आहे। तुंहिंजे मध भरियल नेणनि खां वधीक खुमारियल जाम आहिनि छा? तुंहिंजे गलनि में का बाक फुटंदे नज़र ईंदी आहे। तुंहिंजे हर रूप काइनात खे ज़िंदगी बख़्शी आहे। सागर यकी साईअ में शानीअ जी तारीफ़ कंदे खेसि भाकुर में भरे वरितो ऐं संदसि चपनि ते चप रखी छॾियईं। खेसि वजदान थी रहियो हो त उहो सभु कुझु सच आहे। ओचितो सोचुनि जी लहर दिमाग़ में उभरियसि, छा उहो वाकई सच आहे या मां कूड़ पियो ॻाल्हायां? त पोइ हू छा हो? राहीला जी मुर्क तां घोर थी वञण जो चाह। राहीला, तूं आहीं त ॼण रुकी वियल उदास महफ़िल में साज़ ऐं सुर छिड़ी पिया, ॼण रिंदनि खां जाम विसिरी विया। तुंहिंजे गलनि में हर लम्हे जी आफ़ियत लिकल आहे। तूं ख़ुशबू आहीं जेका मां सिंघणु चाहियां थो। तूं रुत बसंत आहीं जेका जुनून खे अबदियत थी बख़्शे। राहीला, तुंहिंजे ख़ूबसूरत हथनि में हथ ॾेई डिघा रस्ता तय करण ते दिलि थी चाहे। ओचितो संदसि ज़ाल खेसि धिको ॾेई हटाए छॾियो। ॾिस, तूं कंहिं ॿिए हंधि गुम आहीं। ज़रूरु हुन ॾाइण जे बारे में सोचे रहियो हूंदे। न न, ख़ुदा जो कसम, तोखे त हरू भरू अची विसविसा थिया आहिनि। मां त सारतर जे फ़लसफ़े ते पियो सोचियो। सागर कुझु लम्हा उदासीअ ॾांहुं धिकजी वियो। सच ऐं कूड़ जे कुन में गोता खाइण लॻो। सिजु लही चुको हो। शाम जा पाछा काराण में गुम थी पंहिंजे हुअण जा सबूत मिटाए रहिया हुआ। सागर ॻरा ॻरा क़दम खणंदो नवाज़ जे बंगले ते वञी पहुतो। नवाज़ संदसि यूनिवर्सिटीअ जे दौर जो दोस्त हो। जॾहिं ज़िंदगीअ जे ड्रोड़ में पाण ॻरा क़दम खणंदो ऐं ॻूढ़नि किताबनि जो अभ्यास कंदो हो तॾहिं नवाज़ ख़ूबसूरत लम्हा झटींदो हो। सागर खे किताबनि में गुम ॾिसी चवंदो हो, छॾे ॾे उन्हनि ॻूढ़नि किताबनि जा वर्क उथलाइण। ॿाहिरि ॾिस त ज़िंदगी केॾी ख़ूबसूरत आहे, पर हिन ज़िंदगीअ जी असुलु ख़ूबसूरती हिननि किताबनि जे वर्क उथलाइण सां ई नज़र अचे थी। सागर खेसि जवाबु ॾिनो। पर जॾहिं किताबनि तां नज़रूं खणी हिन काइनात जी ख़ूबसूरती जाचण जी कोशिशि कई त खेसि महसूसु थियो त संदसि वजूद खुतल ॿिजांगी काठी बणिजी चुको आहे, जिते तमामु घणो बोझ पइजी वियो आहे। राति पंहिंजे जोबन ते अची रही हुई। नवाज़ सागर खे ईंदो ॾिसी हिकु ॿियो पेग ठाहियो ऐं खुमारियल अखियूं खणी चयाईं, वेलकम सागर, चेयर्स। जाम टकराइजी विया। छा नवाज़, ज़िंदगी उहा आहे? न, ज़िंदगी उहा न आहे, पर उहा बि न आहे जेका तूं गुज़ारे रहियो आहीं, ऐं शायदि उहा बि न आहे जेका हू रोमांटिक कामरेड गुज़ारे रहियो आहे। रोमांटिक कामरेड? ओ, मुनवर जी ॻाल्हि थो करीं? यार, अॼुकल्ह उहा आहे किथे? ख़बर न आहे, पर कुझु ॾींहं अॻु आर्ट्स काउंसिल में तस्वीरुनि जे निमाश में मिलियो। ख़बर अथई उहा तस्वीरुनि जी निमाश कंहिंजी हुई? निमाश? हा, शायदि राणीअ जी हुई। हा, बिल्कुलु। कॾहिं राणी संदसि ॿाहुनि में हूंदी हुई, पर अॼु कल्ह मुनवर खेसि सिर्फ़ु हसरत भरियल निगाहुनि सां ॾिसंदो आहे। छो? राणी त खेसि ॾाढो चाहींदी हुई। चाहत? नवाज़ पेग पी गिलास ख़ाली करे छॾियो। सिगरेट ॿारे तेज़ सूटो हणी पाण खे सोफ़े ते छॾे ॾिनो। छॾे ॾे चाहत जूं ॻाल्हियूं सागर, मुनवर खे संदसि मोह भटकाए रहियो आहे। यादि अथई यूनिवर्सिटीअ जे दौर में शीला हूंदी हुई? हा बिल्कुलु, जेका अॾोल ऐं सरकश पर अदब, शाइरी ऐं फ़लसफ़े जी शौक़ीन हुई। यार, अजीब छोकिरी हुई। हुनजे इश्क में माण्हू शाइरी करणु लॻा, अदब पढ़णु लॻा ऐं उबता सुबता फ़लसफ़ा ॻाल्हाइणु लॻा। पर हिकु ॾींहुं तोसां पेजारो गाॾीअ में वेही हली वई। नवाज़ हिकु वॾो टहक ॾिनो। हा, ऐं मां न शाइरी ॼाणा, न कॾहिं अदबी रिसालो पढ़ियो हुअमि। अजीब तजरीदी नफ़्सियात आहे औरत जी।
पर मुनवर त राणीअ सां सचो प्यारु कंदो, उन ई करे त ॾुखी आहे। नवाज़ मुख़्तसिर जवाबु ॾेई चुप थी वियो। सागर खे हल्का हल्का सुरूर माज़ीअ में खणी विया, जितां हर पल हिन रेगिस्तान जे ततल वारीअ ते क़दम रखी सफ़र कयो। पहिरियों दफ़ो खेसि सच ॾंगियो जॾहिं चटाभेटीअ जे इम्तिहान में फेल थियो, पर आसिफ जेको MA में छिके छिके पास थियो हो, उहो रईस आदम जे ख़ानदान मां हुअण करे साॻे इम्तिहान में पास थी वियो। पाण 2 दफ़ा क्लार्की करण खां पोइ दिलि बर्दाश्त थी नौकिरी छॾे सच लिखण लाइ अख़बार में नौकिरी करणु लॻो। जल्द ई खेसि महसूसु थियो त 2000 जी नौकिरीअ में सच लिखणु केॾो मुश्किल आहे। उते खेसि राहीला मिली, जंहिंसां मिलण खां पोइ महसूसु थियो त अञा त ज़िंदगीअ जा कई दास्तान अधूरा आहिनि, पर मुहबत ऐं शादी ॿिन्हिनि मां सच कहिड़ो आहे, उहा खेसि ख़बर पइजी न सघी। राहीला जी मुहबत अधूरी हुई, कारी राति जी विझ वांगुरु जेका चमको ॾेई थोरी देरि लाइ झर झंग रोशन करे छॾींदी आहे, पर उन जी रोशनीअ ते मुसाफ़िर मंज़िल न माणे सघंदो आहे। राहीला जी मुहबत उन जी वींदड़ ककर वांगुरु हूंदी हुई, जंहिंजो धरतीअ जी प्यास सां को बि वास्तो न हुजे। पर सागर राहीला जे मुर्कुनि भरियल नेणनि जे सहारे सच ऐं कूड़ जी वेड़ विढ़ंदो रहियो। अख़बार जे मालिक खेसि नौकिरीअ मां उहो चई कढी छॾियो त कश्मीर जो मसइलो हर मुस्लमान लाइ दीन ईमान ऐं ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, पर तो कश्मीर जे ख़िलाफ़ु छो लिखियो आहे? उहा तो अख़बार जी पॉलिसीअ जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। ऐं संदसि ज़ाल संदसि नौकिरीअ वञण ते ॾाढी ख़ुशि थी हुई ऐं चयोमांसि घटि में घटि हुन ॾाहिण राहीला मां त जान छुटी। खेसि हिकदमि वजदान थियो त सच ऐं कूड़ त का शइ ई न आहे। हर माण्हू पंहिंजे मफ़ादनि ते सच ऐं कूड़ ठाहे थो। तॾहिं खेसि नवाज़ अली ओचितो मिली वियो। यूनिवर्सिटीअ जे दौर जूं ॻाल्हियूं कंदे नौकिरीअ जो ज़िक्र निकितो त सागर खेसि सॼो अहवालु ॾिनो हो ऐं रईस खेसि एयरलाइन में नौकिरी वठी ॾिनी हुई। सागर खे सम्झाईंदे चयो हुआईं, यार फितरत जी सरकशीअ वांगुरु अॾोल थी जीउ, ज़िंदगीअ जो ॿियो नालो कूड़ आहे। कूड़ में ई ख़ुशी आहे ऐं जियापो आहे। सच ॾुख आहे, करब आहे ऐं नेस्ती आहे। छॾ नेस्तीअ खे, कूड़ ॻाल्हाए ऐं ख़ुशि रह। तारीख़ में जन कूड़ ॻाल्हाइण जो फ़न सिखी वरितो त हिन दुनिया ते हुकूमत कई। बाक़ी सच ॻाल्हाइण वारा घिटियुनि में रुलंदा रहिया, फाइन ते टंगिया विया, उन्हनि खे गुमनामी मिली, ॾुख मिलिया ऐं दुनिया खेनि चरियो चयो। तोखे चरिये थियण जो शौक़ु आहे छा? तॾहिं खां सागर कूड़ ऐं सच जे सागर में ॿुॾंदो ऐं तरंदो रहियो। खे सम्झ में न थे आयो त राहीला खां सवाइ संदसि पल बि नथो सरे ऐं कीअं खांसि कूड़ ॻाल्हाए, कीअं साणसि धोखो करे ऐं फितरत वांगुरु अॾोल थी खांसि ध्यानु हटाए छॾे। राहीला संदसि उलझियल ऐं विखरियल जज़्बनि खे सहेड़े न सघी। जेतोणीकि संदसि मन में प्यार जा जल तरंग वॼाए छॾींदी हुई ऐं नई सावणीअ जे मींहं वांगुरु हुई जा हिन जे उञायल वजूद खे सैराब करे सघे। हिन कई दफ़ा राहीला खां मुंहुं मोड़ियो, पर राहीला उहो हुस्न हुई जंहिंजी तक़ाज़ा तलबगार बणाइण हूंदी आहे। सागर ज़िंदगीअ जे कश्मकश मां बेज़ार थी पियो ऐं खेसि को बि रस्तो नज़र न आयो। सोचियईं त हज़ारे माण्हू पंहिंजे घरनि में पंहिंजनि ॿारनि सां ऐं ज़ालुनि सां ज़िंदगीअ जो वहिंवार निभाईंदा आहिनि, पर मूंखे ही वहिंवार रास छो न आयो? बेचैनीअ में संदसि हवास बेतरतीब थियण लॻा। खेसि डॉक्टर मशवरो ॾिनो त केॾांहुं घुमणु हलियो वञे। शहर खां परे हिकु वसंतीअ में सागर जा ॾींहं ऐं रातियूं गुज़रण लॻा। हू पिरिय फुटीअ महिल हिकु टकिरीअ ते वञी वेहंदो हो। हिकिड़ी सुबुह जो साजो हुन जी टकिरीअ ॾांहुं खेसि को चुरंदड़ पाछो नज़र आयो। सोचियईं हिन खां अॻु हिन कॾहिं बि अहिड़ो को पाछो कोन ॾिठो। हिन वसंतीअ जा माण्हू सिज उभरण खां पोइ घरनि खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि। उन्हनि बाख फुटण जो हर मंज़र विसारे छॾियो आहे। हिननि जो वास्तो हमेशह ततल सिज सां पियो आहे। हिननि त सिज जो ख़ामोश रूप कॾहिं बि कोन ॾिठो आहे, पर हू पाछो कंहिंजो आहे? वेझो वञी गौर सां ॾिठाई त खांसि छिरक निकिरी वियो। मुनवर तूं? हा मां। ख़ामोशीअ सां पथर ते वेही रहियो ऐं पंहिंजे मुंहुं भुणकण लॻो। ज़िंदगीअ जो हर रूप अधूरो आहे। अधूरो वजूद खणी तूं बि भटकी रहियो आहीं ऐं मां बि। असां मां कंहिं बि ज़िंदगीअ जी हक़ीक़त खे शायदि सम्झियो ई न आहे। पर तूं हिते कीअं? सागर बेचैनी ज़ाहिर कंदे पुछियो। मुनवर थधो साह भरींदे चयो, हिते एरीगेशन में सर्विस कंदो आहियां। कॾहिं कॾहिं दिलि उदास थींदी आहे ऐं राति लोचींदे गुज़रंदी आहे त हिते हलियो ईंदो आहियां।
पर तूं? सागर को बि जवाबु न ॾिनो। थोरी देरि ख़ामोश रहण खां पोइ चयाईं, मुनवर, छा माण्हू हर लम्हे ईअं बदिलजंदा रहंदा आहिनि? हा सागर, हर लम्हे सभु कुझु ईअं बदिलजंदो रहंदो आहे, पर जेके न बदिलजी सघंदो आहे उहो जुनून हूंदो आहे। काइनात जी का बि ख़ूबसूरती, को बि सुख जुनून में न आहे, पर बदिलजण में आहे। बिल्कुलु फितरत वांगुरु राणी बदिलजी वई ऐं ख़ुशि आहे, पर मां इश्क जे जुनून ते अलम बणिजी बीही रहियुसि, जंहिंजे नसीब में सिर्फ़ु ॾुख आहे। मुनर पथर तां 2-3 क़दम खणी बीही रहियो ऐं सागर ॾांहुं पोइ मुड़ी चयाईं, काइनात में को बि सच कोन्हे, हीअ मकर ऐं फ़रेब जी बुनियाद ते बीठल आहे। औरत ख़ूबसूरत धोखो आहे, फ़रेब आहे, शराब आहे, ऐं वजूद जे अकेलाई असांखे भटकाए थी। सागर ईअं ई वसंतीअ में भटकंदो रहियो, पर खेसि सुकून न मिलियो। सोचियाईं, फ़रारियत मुमकिन कान्हे, पर हू फितरत जियां बदिलजण जी कोशिशि कंदो ऐं वापसि मोटी आयो। एयरलाइन जे बेडिंग जे ॿाहिरां कॉरिडोर में परे खां राहीला खे ईंदो ॾिठाई, जेका वेझो अची साणसि नेण मिलाए मुरकी पई। चयाईं, छा ॻाल्हि आहे, मूंखां नाराज़ आहियो छा? काफ़ी ॾींहंनि खां मिलिया न आहियो। हिकु दफ़ो वरी खेसि महसूसु थियो त फ़रेब ई सही, पर ज़िंदगी ख़ूबसूरत आहे।